अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सीरिया मेरहान टीवी न्यूज़ है या वहाँ सायरा ज़मीर। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंड बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते अमल करण जो फ़ैसिलो। अदालत जी राय ते अमल करण लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सुभाणे थींदड़ सेनेट जी चूंड ॻुझे नमूने थींदी। वक़्त जी खोट सबबि सेनेट चूंड जो तरीक़ो तब्दील नथा करे सघूं। सेनेट जी इलेक्शन सुभाणे थींदी, तयारियूं मुकमल। सभ खां वॾो मुक़ाबलो इस्लामाबाद जे जनरल सीट ते थींदो। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख में कांटे जो मुक़ाबलो। पंजाब में समूरा सेनेटर्स बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। सिंध बलोचिस्तान ऐं KPK में चूंड थींदी। सेनेट चूंड तहरीक इंसाफ़ सिंध जे रंधिणे में रोलो विझी छॾियो। PTI जे 3 MPs पारां पार्टी सां बग़ावत जो ऐलान। शहरयार शहर असलम अबड़ो ऐं करीम बख़्श कबलो PTI उम्मीदवारनि खे वोट ॾियण खां इनकार करे छॾियो। शहरयार शहर ऐं ॿियनि चयो आहे त कंहिं बि अगवा नाहे कयो, पंहिंजे ज़मीर मूजिबि वोट ॾींदासीं। PTI जे खुरम शेर ज़मान PTI जे 3 MPs खे अगवा करण जो इल्ज़ाम हयो हो। चकवे जो गुज़रियल ॾींहुं गुम थियल रुस्तम वासी नौजवान रफ़ीक ॾखण जो नूरवाह मां लाशत मारसन क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रुस्तम जे मेन चौक ते लाश रखी धरणो। तलहार में पुलिस तरफ़ां कुछ ॾींहं अॻु अगवा ॼाणल नारी वज़ीरा उर्फ़ नज़ीरा मल्हा खे बाज़ियाब कराइण जी दावा। अगवा केस में घुर्बल जवाबदार न्याज़ अली तुर्क गिरफ़्तार। कोठनाथो मल्हा मां नारी खे अगवा करण जो 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो हो।